गाने सिंध ॻाल्हाईंदी आहियां जो मेज़बान मुजीब रहमान ऐं मूंसां गॾु आहे मीज़ान रहमान। अॼु असीं डिस्कस कंदासीं हिन पंहिंजे प्रोग्राम में, पर प्रोग्राम में डिस्कस करण खां पहिरियों जिन दोस्तनि असांखे पहिरियों दफ़ो जॉइन कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त हीअ असांजो यूट्यूब जो चैनल आहे सिंध ॻाल्हाईंदी। जिन दोस्तनि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश थी कजे त असांजो हीअ चैनल सब्सक्राइब करण ऐं सब्सक्राइब जे भरिसां जेका ॾिनल बेल आइकन आहे उनखे बि दॿाए सघनि त जीअं असांजो ईंदड़ वीडियोज़ तव्हां ताईं पहुची सघनि ऐं जेके मौजूदा सूरत हाल या जेके ईंदड़ सूरत हाल जा जेके तजिया आहिनि उहे अव्हां ताईं पहुची सघनि त हिन मुल्क में हिन सिंध में आख़िर छा पियो थिए। सिंध ॻाल्हाईंदी जो असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे त कोरोना वायरस जी जेका सूरत हाल आहे सॼी दुनिया समेत ख़ासि तौर ते सिंध में उन तरफ़ां जेके सिंध गवर्नमेंट तरफ़ां वरितल उपाउ आहिनि ऐं अवाम जे तरफ़ां जेके शिकायतूं आहिनि उहे केतिरी क़दुरु दुरुस्त आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहे मीज़ान साहब। मां सम्झां थो त सिंध गवर्नमेंट जा जेके हे क़दम आहिनि कोरोना वायरस जे हवाले सां उहे तमामु बहितरीनु आहिनि ऐं क़ाबिल तारीफ़ आहिनि। इहो आउं सम्झां थो त बुनियादी तौर ते या सभु जो रायो थी सघे थो, ख़्यालु थी सघे थो त इहे तमामु बहितरीनु क़दम आहिनि ऐं बहितरीनु क़दम खयां विया आहिनि। आउं सम्झां थो त जेकॾहिं हुमर जी जेको आहे सो ड्रामे निगारी खां शाइरी खां वठी अॼु खां हज़ार साल पुराणो अॼु खां तक़रीबन मां सम्झां थो त 25 सदियूं पहिरां जो शाइर हुयो यूनान जो, जिन्हनि तमामु अकुल ऐं शनासी जा दग ॾिना जेको आहे सो पूरी दुनिया खे। ऐं इन ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे त इहो तव्हांजो पंहिंजो रायो थी सघे थो, अवाम जो रायो थी सघे थो ऐं कंहिं दानिश्वर जो रायो थी सघे थो। आउं सम्झां थो त दुनिया में जेके नाविल लिखिया विया जेके पर ये हकीकतूं न आहिनि, माना इहे सभु राय आहे तव्हांखे इहा शइ तव्हांखे नज़र कान थी अचे त जेको लॉकडाउन कयो न एॾी वॾी ज़बरदस्त तरीक़े सां उन्हनि उनखे कंट्रोल कयो, इहे तव्हांखे नज़र कोन था अचनि। आउं अचां पियो इन ॻाल्हि ते, आउं जी ॻाल्हि पूरी थियण जो त सवाल हे आहे त इन्हनि रूलिंग क्लास ऐं इहे जेके माण्हू आहिनि इन्हनि जेको आहे सो नावलनि में फिल्मुनि में जेके बि बदमाशीअ जा, चालाकी जा, अयारीअ जा ऐं धोखेबाज़ीअ जा, मकर ऐं फ्रॉड ऐं फ्रेब जा जेके असांखे किरदार मिलनि था इहे हक़ीक़त में इहे रूलिंग क्लास आहिनि। हाणे रहियो सुवाल त जेको आहे सो कोरोना वायरस लाइ जेके हिननि क़दम कया, आउं सम्झां थो त उन्हनि कहिड़ा क़दम कया। बुनियादी तौर ते सिंध जी जेका पॉपुलेशन आहे उन ते ॾिसजे त हिननि माण्हुनि करे सिहत ते ख़र्चु कयो, हिननि माण्हुनि करे तइलीम ते ख़र्चु कयो ऐं जेकॾहिं बजट जे हवाले सां ॾिसजे। ऐं ॿी ॻाल्हि त हमेशह रूलिंग क्लास जेको हूंदो आहे उहो ईंदड़ वक़्त में फ़क़ति पंहिंजे प्रॉफिटेबिलिटी ॾांहुं ॾिसंदो आहे। तंहिंजे करे हिननि हमेशह पंहिंजी प्रॉफिटेबिलिटी खे कहिड़ो प्रॉफिट हो हिन में त सिंध गवर्नमेंट खे नुक़सान थियो आहे, इंडस्ट्री बंदि थी वई, मईशत तबाह थी वई। बाबा तव्हां सुभाणे त वरी गवर्नमेंट खे ई हिनखे मोह ॾियणो आहे न, हिन में उनखे कहिड़ो उन्हनि प्रॉफिट कयो आहे। कॾहिं बि मोह न ॾिनो आहे। हमेशह वर्किंग क्लास ऐं वर्किंग क्लास जॾहिं प्रोडक्शन सेक्टर बंदि थींदो आहे त अल्टीमेट जेको आहे सो हुकूमत ते प्रेशर ज़रूरु ईंदो आहे, पर जेको मालियाती सरमायो आहे, जेको उन्हनि जो स्टॉक सरमायो आहे, तव्हां आलमी जेके रिपोर्टूं ॾिसो त सिंध जे अंदरि या पाकिस्तान जे अंदरि आलमी मालियाती इदारनि जे अंदरि 7 अहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि जी जेका दौलत आहे उहा पाकिस्तान जी जेका 23 करोड़ पॉपुलेशन आहे उन्हनि खां तमामु घणी आहे। ऐं जेकॾहिं सिंध हुकूमत हुजे या पाकिस्तान हुकूमत हुजे उन्हनि वेही करे जेको सो वज़ीर आज़म साहिबु वेही करे आम माण्हुनि खे चयो पिए या ॿिया जेके मिडिल क्लास आहे उन्हनि खे चयो पिए त बाबा तव्हां चवंदो जो इहे कोरोना वायरस सां फाइट करे सघिजे। असां बाद में था अचूं त कोरोना वायरस जेको आहे सो कुदरती आफ़त आहे या हे हिननि जो तारीख़ी जुर्म आहे ऐं शर्मनाक हिननि जी मुजरमाना जेको आहे सो पॉलिसियुनि जो नतीजो आहे। तंहिंजे करे इन ॻाल्हि खे सम्झणु घुरिजे हिननि जी त मालियाती थी वई, जेका सॼी दुनिया हिन सां वरितल आहे कोरोना वायरस सां, अमेरिका खां वठी करे लंडन ताईं, यूरोप ताईं, सॼी दुनिया लॉकडाउन लॻो पियो आहे। उन्हनि जी छा आहे उन्हनि जे क़दमनि जे करे इहो आलमी ॾिसो आलमी वबा आहे, हिनखे हिननि सां कीअं त माना जस्टिफाई कयो था। हमेशह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हिते जो जेको रूलिंग क्लास आहे उहो बुनियादी तौर ते दलाल आहे कंहिंजो, अमेरिका जो। उहो बुनियादी तौर ते दलाल आहे बीजिंग वारनि जो यानी चाइना वारनि जो। उहो दलाल आहे जेको आहे सो सऊदी अरब जो। उहो दलाल आहे जेको आहे सो ईरान वारनि जो। तंहिंजे करे पूरी दुनिया जे अंदरि इहा जेका वबा पहिरीं हिन ते केॾी महिल बाद में डिस्कस कंदासीं त जेकॾहिं इहो सवाल कयो वञे चाइना खां या जेको सो अमेरिका वारनि खां त दिसंबर जे अंदरि जॾहिं कोरोना जी जेका आहे सा वबा थिए पई त उहा वुहान खां ॿाहिरि बाक़ी पूरे चाइना में किथे बि न फैली आहे। ऐं दिसंबर खां पोइ 28 फरवरी ताईं 270 फ्लाइटनि मूव कयो आहे। जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि सम्झो पिया त इहा जेका वबा आहे उहा टच करण सां ई इहा फैलिबी पूरी दुनिया जे अंदरि। उन खां पोइ ॾिसंदे हुन पूरी दुनिया में जेको आहे सो पूरी दुनिया घटि में घटि इन शइ खे त तस्लीम करणु घुरिजे त सिंध गवर्नमेंट इन हवाले सां जेके बि उपाउ वरिता उहे दुरुस्त हुया, उहे फ़ाइदेमंद हुया।
आवाम जे लाइ माण्हुनि जे लाइ आउं सम्झां थो त उन्हनि उपाउनि ते कहिड़े हवाले सां जेको आहे सो अमल दरामद थी सवाल हे आहे तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां चयो त बाबा 15 ॾींहंनि जो लॉकडाउन कजे थो त तव्हां थोरो तसवुरु कयो त तव्हां वटि घणनि लखनि जी तइदाद में जेको आहे सो सरकारी जेके आहिनि सर्वेंट आहिनि उन्हनि खे त जेको आहे सो सैलरी मिले पई पर हेठि जेका वसी जेका असांजी ॾुतड़ियल अवाम आहे उन्हनि ज़िंदगी कीअं पे बसर कई उन्हनि खे छा घरनि ताईं राशन पुॼायो पियो वियो छा उन्हनि खे घरनि ताईं जेके बुनियादी ज़रूरियात आम हालात जे अंदरि हिननि दलालनि में हिननि जन तारीख़ी तौर ते सदाई हिननि भड़वत जा पैसा जेको आहे सो वरिता आहिनि त हिननि पंहिंजे स्मूथ हालात जे अंदरि सिंध जी अवाम खे तालीम न ॾेई सघिया आहिनि ऐं हे चवंदा रहिया सिंध जी अवाम जाइल आहे ऐं उहे दानिश्वर जेके चैनलनि ते वेही करे सो कॉल्ड हिकिड़ी मीडिया ते वेही करे हिननि इहा ॻाल्हि ते कई त बाबा अवाम जाहिल आहे अवाम इहा जंहिं अवाम खे 70 साल ताईं तव्हां स्कूलनि खां परे रखियो तदरेसी अमल खां परे रखियो जंहिं अवाम खे तव्हां जंहिं अवाम लाइ तालीम तव्हां तमामु परे करे छॾी उन अवाम ते तव्हां जहालत जो जेको आहे सो लेबल पिया लॻायो मूंखे शर्म थी अचे इहा ॻाल्हि कंदे त हितां जी दानिश बि बेकार आहे हितां जी जेको आहे सो जेको सचार इल्मु हुजणु खपंदो उन सचार इल्मु बि जेको आहे सो गोॾा ऐं सजदा रेज़ थियो इल्मनि जे पोयां रूलिंग क्लास जे पोयां ऐं पैसे जे पोयां जेको आहे सो इन्हनि पैसे खे सजदो कंदा रहिया तंहिंजे करे अहम सुवाल इहा त जेकर उहे कदम कया त छा उहे कदम कामयाब विया उहे सिर्फ़ नाले ते ई रहिया जेकर सरफेस ते कदम मतलब छा सिंध गवर्नमेंट पंहिंजी मर्ज़ी सां कया छा ही आलमी वबा आहे जेको WHO जेका डायरेक्शन उन मूजिब उन आवाम जे करे कया न पंहिंजे करे कोन कया यार सिंध गवर्नमेंट पंहिंजे करे त कोन कया जेकर माण्हुनि खे सोशल डिस्टेंस जी ॻाल्हि ॿुधाए न जेकर माण्हुनि खे चवनि त बाबा घरनि ताईं महदूद रहो त उन में सिंध गवर्नमेंट जो कहिड़ो फ़ाइदो उन्हनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे लाइ उन्हनि कयो न पहिरियां जेका जान माल जी हिफ़ाज़त कई आहे सा तव्हां ॼाणो था ऐं दुनिया बि ॼाणे थी सा तारीख़ जे वर्कनि ते बि आहे त हिननि माण्हुनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त तारीख़ी तौर ते केतिरी कई आहे ऐं हे कीअं कंदा रहिया आहिनि हिननि जी इहा जेका मकारी ऐं चालाकी आहे इहा आस्ते आस्ते एक्सपोज थिए पई तंहिंजे करे सवाल बुनियादी तौर ते हीअ आहे त छा अमेरिका हिन वबा जी सूरत जे अंदरि तव्हां अमेरिका जो मिसाल कयो छा अमेरिका जो जेको रूलिंग क्लास हो छा उहो पंहिंजी अवाम खे बचाए सघियो हुननि खां हिकिड़ो साफ़ ई जेको सो सवाल थो करे त उनखे पुलिस खां ऐं उतां जी जेके रियासती इदारा उन्हनि खां खणाए हुननि खे चैंस जेको सो साफ़ कयो जेल में रहणा आहिनि ऐं उन खां पोइ आलमे सहाफ़त जी आज़ादी जो जेको सवाल थो पैदा थिए उन ते को बि साहिब मुल्क ॿाहिरि कढण लाइ तयारु न हो यानी साबित पियो थिए त हे जेका बि मीडिया आहे हे जेको बि ज़राए अबलाग आहे इहो पैसे ते हलंदो आहे मूंखे हिकिड़ी शइ सम्झायो तव्हांजो मक़सदु छा आहे त माना छा सिंध गवर्नमेंट खे लॉकडाउन न करणु घुरिजे आउं चवां थो त जेकर लॉकडाउन कयो त लॉकडाउन किथे कामयाब थियो अमा इहा शइ सूरत-हाल त ॾेखारियो त लॉकडाउन जंहिं हवाले सां इहो ॾिनो पियो वियो त बाबा लॉकडाउन कंदासीं तव्हां वटि उन खां पोइ जी स्ट्रेटेजी छा हूंदी कुझु बि न नथिंग उन जे बावजूदि तव्हां केतिरा नुक़सान कराए वेंदा हमेशह वबाउन कहतुन जेको है जो जग छा करे सघंदी आहे अवाम उन खे साथ ॾियणु घुरिजे न अवाम खे 70 साल खां ॿाहिरि रखियो अवाम खे गवर्नमेंट बाबा ॿाहिरि न निकिरो तव्हां मिंथू कयोसीं त तव्हां ॿाहिरि निकिरो कंहिंजी सिहत जे लाइ जॾहिं माण्हू बुख तव्हां जे लाइ करे पई थी न सुभाणे जेकर माण्हू मरंदा त पोइ तव्हां चवंदो त यार 200 यार सरकारी अस्पतालूं 200 कोरन तव्हां था चओ त सिंध गवर्नमेंट असां घणो कुझु कयो आहे तव्हां इहो ॾिसो त पूरी सिंध गवर्नमेंट 70 सालनि जी पूरी तारीख़ जे अंदरि सिंध जे अंदरि 200 हॉस्पिटल्स न आहिनि 5000 वेंटिलेटर न आहिनि तव्हां ॾिसो त उन जे बावजूदि हिते सिहत जो कारोबार रहियो आहे क़त्लेआम रहियो आहे तव्हां पाण उन ते प्रोग्राम कंदा रहिया आहियो त हिते जेका टेस्टिंग जेका सर्विस रही आहे जेका बायोलॉजिकल जेका टेस्टिंग रही आहे उहा इलीगल रही आहे 70 साल जी तव्हां ॻाल्हि था कयो त इहो तो गणायो न त आमरेत जो केतिरो दौर रहियो आहे डेमोक्रेसी खे छह दफ़ा हिते बरसर इक़्तिदार पार्टी डेमोक्रेटिक के तव्हां हलण करे जमहूरियत उहो ठीकु आहे जमहूरियत हुजणु खपे जमहूरियत मां मुराद उहा जमहूरियत न आहे जेका वेलफेयर स्टेट अंदरि यूरोप जे अंदरि कोलेप्स करे वई असां इहो पिया चऊं त जमहूरियत जेका हिकु निज़ाम जे अंदरि आहे जंहिंमें 99% माण्हू वोट ॾींदा आहिनि हिकु रूलिंग क्लास सदाई वोट वठे पियो सदाई उन ते हमेशह तव्हां उहे साॻा चेहरा आमरनि जे दौर में बि ॾिसंदो उहो सो कॉल्ड वन डिक्टेटर जे दौर में बि उहे साॻा चेहरा MNA MPA केॾीमहिल कंहिंजा वज़ीर हूंदा केॾीमहिल फॉरेन मिनिस्टर हूंदा केॾीमहिल छा हूंदा तंहिंजे करे बुनियादी तौर ते सुवाल इहा त गवर्नमेंट जेको सो लॉकडाउन जेको कयो उन में वफ़ाक़ ऐं जेको सो सिंध हुकूमत जे दरमियान जेको सो कॉल्ड अरणी तरमीम जो जेको हिकिड़ो ड्रामो पोयां खां हिकिड़ो ग्राउंड ठहियल आहे जंहिं ते करे वरी ॻाल्हाईंदासीं त उन जे अंदरि जेका चपकलेशन कंट्राडिक्शन हुई हिकिड़ा चवनि पिया लॉकडाउन न थियणु खपे बंदि थियणु ऐं अवाम खे पंहिंजे रीति सोशल डिस्टेंस करणु खपे हाणे जेको सो
सूबाई हुकूमत यानी सिंध हुकूमत चयो त न असां लॉकडाउन कंदासीं। लॉकडाउन करण सां गॾोगॾु इहा शइ ॾिसो त हुन ऐलानात कहिड़ा कया। उन खां पोइ तव्हां ॾिसो त रोज़ाना पूरी दुनिया जे अंदरि 8000 माण्हू गुरबत जे सबब मरी वेंदा आहिनि। पूरे पाकिस्तान में 1130 माण्हू घर घर वञी कहिड़े राशन जा कहिड़े सॼी सिंध में नहीं किथे हुन जी दावा सां छा थियो आहे? हुन दावा हुन ॾिसो न, हुन सदाईं दावा कई आहे त फलाणो ज़िंदा आहे, हुन सदाईं दावा कई आहे त बाबा शहीद ॾींदा आहिनि, हुन सदाईं दावा कई आहे त बाबा हे असां जमहूरियत चाहियूं। दावा सां बाबा हिते छा थींदो आहे? शहीद शिराज़ी किथे चयो त ए खुदाबंद ये तेरे सादालो इंसान किधर जाए कि जहाँ सुल्तानी भी अय्यारी और दरवेशी भी अय्यारी। हिन सरजमीन ते, हिन रूह ज़मीन ते, हिन पूरे अर्ज़ ते सुल्ताननि पंहिंजी सुल्तानीअ सां माण्हुनि खे एक्सप्लॉइट कयो आहे ऐं ॿियनि वरी पंहिंजे दरवेशी जे अंदरि ऐं जेको सो पंहिंजे इन्हनि तारीख़ जे अंदरि जेको सो उन्हनि खे बर्बाद कयो आहे। तंहिंजे करे इहा शइ अहिड़ी क़िस्म जूं आलमी वबाऊं ईंदियूं आहिनि, जॾहिं अहिड़ी क़िस्म जूं जंगूं लॻंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ थींदो आहे त अवाम खे हुकूमतुनि जो साथ ॾियणो पवंदो आहे। ऐं सम्झां थो त हुकूमत साथ न ॾिनो आहे। अच्छा ठीकु, मां सम्झां थो। अच्छा ठीकु आहे। जेकॾहिं स्मूथ हालात जे अंदरि उहा जेका हुकूमत आहे उन अवाम खे न रोज़गार ॾिनो आहे, अवाम छा ते तव्हांजो साथ ॾींदी? सवाल हे आहे। अवाम जो ऐं हुकूमत जो पाण में रिलेशन कहिड़ो आहे? उन्हनि जो त अपोज़िट रिलेशन आहे। रूलिंग क्लास जा मफ़ादात ॿिया आहिनि ऐं वर्किंग क्लास जा मफ़ादात ॿिया आहिनि। जॾहिं इन्हनि ॿिन्हिनि जे विच में जेको इतिहाद जो अंसर आहे उहो किथे मौजूदु ई कोन्हे। तंहिंजे करे इहो ई इतां ई उहो मकान शुरू थिए थो जितां हुबुल वतनी जा किसा प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी थी वञे थो। तव्हां सां वरी ॿिए कंहिं मौज़ूअ ते डिस्कस कंदासीं। नाज़रीन, जेकॾहिं इहो असांजो प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो बि शेयर कंदा जीअं ॿियनि दोस्तनि ताईं पहुची सघे। ऐं घर में जेको ॾिनल घंटी जो निशान आहे सब्सक्राइब जो, घर में हुनखे क्लिक कंदा त जीअं ईंदड़ जेके आहिनि वीडियो असांजूं अव्हां ताईं पहुची सघनि ऐं कहिड़नि मामलनि ते डिस्कस थियणु घुरिजे महिरबानी करे उनखे कमेंट में लिखंदा। महिरबानी मुंहिंजी ब्रह्मान मशहूरी खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त।